ओम शांति। हरी मिलदारी का 17/11/2024 अजय व्यक्त बात जो रिवाइज कोर्स 30/11/2002। रिटर्न शब्द जी स्मृति सां समान ठहो। रिटर्न जर्नी जी स्मृति स्वरूप ठहो। रिटर्न शब्द जी स्मृति सां हाणे बाप समान ठहो और रिटर्न जर्नी जी स्मृति स्वरूप ठहो। कॾहिं बि असांजी रिटर्न जर्नी थी सकती आहे। अॼु बाप दादा पंहिंजे चारों ओर जे दिलि तख्त नशीन, ब्रुकुटी जी तख्त नशीन, विश्व जे राज्य जे तख्त नशीन, स्वराज्य अधिकारी ॿारनि खे ॾिसनि पिया। परमात्म दिल तख्त सॼे कल्प में हाणे तव्हां सिकील जे लाडले ॿारनि खे ई प्राप्त थींदो आहे। परमात्मा दिल तख्त, ब्रुकुटी जो तख्त त सर्व आत्माउनि खे आहे, लेकिन परमात्मा जो दिल तख्त ब्रह्मण आत्माउनि जे सवाइ कंहिंखे बि प्राप्त न आहे। ये दिल तख्त ही विश्व जो तख्त दिलाईंदो आहे। वर्तमान समय प्रमाण स्वराज्य अधिकारी ठहिया आहियो। हर हिकु ब्रह्मण आत्मा जो स्वराज्य गले जो हार आहे। स्वराज्य असांजे जन्म जो अधिकार आहे। ईअं स्वयं खे अहिड़ो स्वराज्य अधिकारी अनुभव कंदा आहियो। दिल में दृढ़ संकल्प आहे कि असांजे हिन बर्थ राइट खे कोई बि छीने न सघंदो आहे। साथ साथ ये भी रूहानी नशो आहे कि असां परमात्म दिल तख्त नशीन भी आहियूं। मानव जीवन में तन में भी विशेष दिल ही महान घायल आहे न। दिल रुकी वई त जीवन समाप्त। आध्यात्मिक जीवन में भी दिल तख्त जो ॾाढो महत्व आहे। जो दिल तख्त नशीन आहे वही आत्मा विश्व में विशेष आत्मायूं घायल हूंदियूं। वही आत्मायूं भक्तनि जे लाइ माला जो मणके जे रूप में सिमरजंदियूं। उनखे सिमरंदासीं। उहे आत्मायूं खोटनि में कोई में भी कोई घायल हूंदियूं। त उहो केरु? तव्हां आहियो न। पांडव भी आहिनि, मातायूं भी आहिनि। बाबा पुछनि था केरु आहिनि? तव्हां आहियो न। पांडव भी आहिनि, मातायूं भी आहिनि। हथ हिलाइनि था त बाप चवनि था हे लाडला ॿार, कॾहिं कॾहिं दिल तख्त खे छॾे देह रूपी मिट्टी सां छो दिलि लॻाईंदा आहियो? देह मिट्टी आहे न, त लाडला ॿार कॾहिं मिट्टी में पांव न रखंदा आहिनि। सदा तख्त ते अर्थात बुद्धि सदा बाप में लॻल रहंदी आहे। सदा तख्त गोदी में या अल्लाह अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलंदा रहंदा आहिनि। असांजे लाइ तव्हांजे लाइ बाप दादा भिन्न भिन्न झूला ॾिना अथई न। कॾहिं सुख जा झूले में झूलो, कॾहिं ख़ुशियुनि जे झूले में झूलो, कॾहिं आनंद जे झूले में झूलो। अर्थात बाप खे यादि करे, बाप जे ज्ञान खे सिमरन करे कॾहिं सुख जो अनुभव करो, कॾहिं ख़ुशी जो अनुभव करो, कॾहिं आनंद जो अनुभव करो। त अॼु बाप दादा अहिड़े श्रेष्ठ ॿारनि खे ॾिसनि पिया कि कीअं नशे सां झूले में झूलनि था। झूलंदा रहंदा आहियो न, झूलंदा आहियो न। मिट्टी में त न वेंदा आहियो। कॾहिं कॾहिं दिलि थींदी आहे छा मिट्टी में पांव रखण जी, मतिलबु देह भान में अचण जी। शरीर 63 जन्म मिट्टी में ई पांव रखंदा आया आहिनि, मिट्टी सां ई खेॾंदा आहिनि। त हाणे त न मिट्टी सां खेॾंदव न। कॾहिं कॾहिं मिट्टी में पांव वेंदो आहे कि न वेंदो आहे। कॾहिं कॾहिं हली वेंदो आहे। देह भान जी मिट्टी में पांव रखणो आहे। देह अभिमान त ॾाढी गहरी मिट्टी आहे न। देह अभिमान त ॾाढी गहरी मिट्टी में पांव, लेकिन देह भान अर्थात बॉडी कॉन्शियस ये भी मिट्टी है ना। देह भान में अचण मतलब देह अभिमान त ॾाढी गहरी मिट्टी में पांव, लेकिन देह भान अचण ये भी छा आहे? बॉडी कॉन्शियस।
बॉडी कॉन्शियस है। जेतिरो संगम जो समय ज़्यादा खां ज़्यादा तख़्त नशीन हूंदा ओतिरो ई अधु कलाप सूर्यवंशी जी राजधानी में ऐं चंद्रवंशी में भी सूर्यवंशी जे घराने में हूंदा। जेतिरो संगम जो समय ज़्यादा से ज़्यादा बाप जे दिल तख़्त नशीन हूंदा न ओतिरो ई अधु कलाप त असां सूर्यवंशी राजधानी में हूंदासीं। पोइ चंद्रवंशन में भी सूर्यवंशी जी राज्य घराने में हूंदासीं। तॾहिं चंद्रवंशी भी राज्य कंदा लेकिन असांजो घरानो त असांजो घरानो ई हूंदो है न। अगरि हाणे संगम ते कॾहिं कॾहिं तख़्त नशीन थींदा त सूर्यवंश जी रॉयल फैमिली में भी एतिरो थोरो समय ही हूंदो। तख़्त नशीन चाहे टर्न बाय टर्न हूंदा लेकिन रॉयल फैमिली रॉयल घराने जी आत्माउनि जे सदा संबंध में हूंदा। तख़्त नशीन जेका दिल तख़्त नशीन हूंदा उहो त सदा ई ऊंच पोजीशन में हूंदा। जेका कॾहिं कॾहिं हूंदा न जो सदा हूंदा उहो सदा ऊंच, लेकिन जो कॾहिं कॾहिं हूंदा उहा रॉयल फैमिली में एतिरो ई थोरो समय रहंदा। तख़्त नशीन चाहे टर्न बाय टर्न हूंदा लेकिन उन्हनि जो रॉयल फैमिली रॉयल घराने जी आत्माउनि में सदा संबंध हूंदो। त चेक करो कि संगम युग जे आदि समय सां हाणे ताईं चाहे 10 साल चाहे 50 चाहे 66 साल थिया आहिनि, लेकिन जॾहिं खां ब्रह्मण ठहिया आहियूं तॾहिं खां हाणे ताईं केतिरो समय बाबा जे दिल तख़्त नशीन स्वराज्य अधिकारी स्वराज्य तख़्त नशीन रहिया आहियूं। है न। माण्हू छा सोचदा आहिनि वॾनि जे नज़दीक अचूं, स्टेज ते वञूं, इन्हनि जे नज़दीक अचूं त असां रॉयल फैमिली में अची वेंदासीं, लेकिन बाबा चवनि था रॉयल फैमिली में अचण जो तरीक़ो आहे सदा दिल तख़्त नशीन स्वराज्य अधिकारी। त इहा महिनत करो। बाक़ी वॾनि जे संपर्क में उन्हनि सां गॾु रहण जी महिनत न करो, इहा महिनत करो सदा दिल तख़्त नशीन सदा स्वराज्य तख़्त नशीन। बहुत काल रहियो, निरंतर रहियो या कॾहिं कॾहिं रहियो। जो परमात्मा तख़्त नशीन हूंदो हुन जी निशानी प्रत्यक्ष चलन ऐं चहिरे में सदा बेफ़िक्र बादशाह हूंदो। पंहिंजे मन में स्थूल बोझ त सिर ते, पंहिंजे मन में स्थूल बोझ त सिर ते हूंदो आहे लेकिन सूक्ष्म बोझ मन में हूंदो आहे। त मन में कोई बोझ न हूंदो उन्हनि जे। फ़िक्र आहे बोझ, बेफ़िक्र आहे डबल लाइट। अगरि कहिड़े बि प्रकार जो चाहे सेवा जो, संबंध संपर्क जो, स्थूल सेवा जो, रूहानी सेवा जो बोझ न आहे, छा थींदो, कीअं थींदो, सफलता थींदी या न थींदी, सोचणो, प्लान ठाहिणो अलॻि चीज़ आहे, बोझ अलॻि चीज़ आहे, है न। त अहिड़ी आत्माउनि खे कॾहिं बोझ न थींदो। बोझ वारे जी निशानी आहे सदा चहिरे में ॾाढी, मतिलबु सेवा जो बि बोझ न। प्लान ठाहिणु अलॻि ॻाल्हि आहे लेकिन सेवा जो बि बोझ न हूंदो उन्हनि खे। बोझ अलॻि चीज़ आहे, सोचणु प्लान ठाहिणु अलॻि चीज़ आहे। बोझ वारे जी निशानी हूंदी हिन जे सदा चहिरे ते ॾाढो या थोरो थकावट जा चिन्ह हूंदा, है न। थकावट थियणु अलॻि चीज़ आहे। थकावट जा चिन्ह थोरा बि, इहा बि बोझ जी निशानी आहे। ऐं बेफ़िक्र बादशाह जो अर्थ, ऐं बेफ़िक्र बादशाह जो इहो अर्थ न आहे कि अलबेला रहो, अलबेलोपन ऐं चओ असां बेफ़िक्र रहंदा आहियूं। बेफ़िक्र बादशाह जो इहो अर्थ न आहे कि अलबेला रहो, आयो अलबेलापन ऐं चओ त असां बेफ़िक्र रहंदा आहियूं। मतिलबु बेफ़िक्र मतिलबु इहे न कि असां बोझ न खणणो आहे त जो थींदो ॾिठो वेंदो, न। बाबा चई न प्लान ठाहिणो आहे लेकिन बोझ न हुजिणो खपे। बेफ़िक्र जो अर्थ यथार्थ सम्झी करे बेफ़िक्र ठहो। अलबेलोपन इहे ॾाढो धोखो ॾियण वारो आहे।
तीव्र पुरुषार्थ जे भी वही शब्द, अलबेलेपन जा भी वही शब्द। तीव्र पुरुषार्थ सदा दृढ़ निश्चय हुजण जे कारण यही सोचदो आहे कि हर कार्य हिम्मत ऐं बाप जी मदद सां सफल थियल ई आहे। ऐं अलबेलेपन में भी यही शब्द निकिरंदा आहिनि, थी वेंदो, थी वेंदो, थियल ई आहे। लेकिन हुनजी अंदरि प्लानिंग हलंदी रहंदी। अलबेलेपन वारो सिर्फ़ु ईअं ई चईंदो थी वेंदो, त हुनजे मन में कोई प्लानिंग न हलंदी, बसि हा थी वेंदो, थी वेंदो। बसि उहो हिन ॻाल्हि खे पकड़े वठंदो कि थियणो ई आहे। न, कोई कार्य रहियो आहे छा, हीअं चईंदो छा थी वेंदो, त शब्द हिकु लेकिन रूप अलॻि अलॻि आहिनि। त हाणे असांखे चेक करिणो आहे कि मां सदा अलबेलोपन में कार्य कंदो आहियां या बेफ़िक्र। यथार्थ बेफ़िक्र बादशाह न, तीव्र पुरुषार्थी आहियां या अलबेलो आहियां। वर्तमान समय माया जा विशेष ॿ रूप ॿारनि जो पेपर वठंदा आहिनि। हिकु व्यर्थ संकल्प, विकल्प न व्यर्थ संकल्प। ॿियो मां ही राइट आहियां, जो कयो, जो चयो, जो सोचो, मां घटि न आहियां, मां राइट आहियां। बाप दादा समय जे प्रमाण हाणे इहे ई चाहींदा आहिनि कि हिकु शब्द सदा स्मृति में रखो। बाप सां थियल सर्व प्राप्तियुनि जो, स्नेह जो, सहयोग जो रिटर्न करणो न। बाप सभु कुझु रिटर्न करण था, समान ठहिणु। ॿियो हाणे रिटर्न, ॿियो बाबा असांखे चवनि था हिकु त जो प्राप्तियूं जो स्नेह जो सहयोग बाबा सां मिलियो आहे रिटर्न करिणो आहे। ॿियो बाबा चवनि था असांजी रिटर्न जर्नी आहे। हिकु ई शब्द रिटर्न सदा यादि रहे, हिन जे लाइ ॾाढो सहज साधन आहे। हर संकल्प बोल कर्म खे ब्रह्मा बाप सां मिलाईंदा रहो, टैली कंदा रहो। बाप जो संकल्प छा रहियो, बाप जो बोल छा रहियो, बाप जो कर्म छा रहियो, इनखे ई चइबो आहे फॉलो फादर। फॉलो करणु त सहज थींदो आहे न, नयो सोचणु, नयो करणु हुन में आवश्यकता आहे ई न, हिन जी आवश्यकता आहे ई न। जो बाप कई उहो फॉलो करो, सहज आहे न। टीचर्स हथ उठायो, फॉलो करणु सहज आहे या मुश्किल आहे? सहज आहे न। बसि फॉलो फादर। पहिरों चेक करो, पहिरों चेक करो। जीअं कहावत आहे न, पहिरों सोचो पोइ करो, पहिरों तोलो पोइ चओ। त सभी टीचर्स हिन वर्ष में, हाणे हिन वर्ष जो लास्ट पंथ आहे। पुराणो वेंदो, नयो ईंदो। नए अचण खां पहिरों छा करिणो आहे हुन जी तयारी करे वठो। इहो संकल्प करो कि सवाइ बाप जे कदम ते कदम रखण जे ॿियो कोई कदम न उठाईंदासीं, बसि फुट स्टैप कंदासीं। कदम ते कदम रखणु त ईज़ी आहे न। त नए वर्ष जे लाइ हाणे खां संकल्प में प्लान ठाहियो। संकल्प में प्लान ठाहियो। जीअं ब्रह्मा बाप सदा निमित्त ऐं निर्माण रहिया न, ईअं सदा निमित्त भाव ऐं निर्माण भाव रहे। सिर्फ़ु निमित्त भाव न, निमित्त भाव सां गॾु गॾु निर्माण भाव बि, ॿई आवश्यक हुजनि। छो जी टीचर्स त निमित्त आहिनि न, त संकल्प में बि, बोल में बि, कंहिंजे बि संबंध संपर्क में, कर्म में, हर बोल में निर्माण। त निर्माण ऐं निमित्त भाव रखणो। जीअं सदा ब्रह्मा बाबा सदा निमित्त ऐं निर्माण रहिया, ईअं निमित्त भाव, निर्माण भाव। सिर्फ़ु निमित्त भाव न, निमित्त भाव सां गॾु गॾु निर्माण भाव, ॿई आवश्यक आहिनि। टीचर्स त निमित्त आहिनि न, त संकल्प में बि, बोल में बि, कंहिंजे बि संबंध संपर्क में, कर्म में, हर बोल में निर्माण। जो निर्माण आहे उहो ई निमित्त भाव में आहे न। जो निर्माण न आहे उन में थोरो बहुत सूक्ष्म महान रूप में अभिमान आहे। निर्माण मतलब
कि सभिनि जे सुभाउ संस्कार ॾिसी करे उन अनुसार हलणु, हुनखे झुकणु न चईंदासीं। त बाबा चवनि था कि जो निमित न, उन में थोरो बहुत सूक्ष्म महान अभिमान न चईंदासीं, लेकिन रोब हूंदो आहे। ये रोब, ये भी अभिमान जो अंश आहे। ऐं बोल में सदा निर्मल भाषी, मधुर भाषी हुजणी खपे। बोल में सदा निर्मल भाषी, मधुर भाषी। जॾहिं संबंध संपर्क में आत्मक स्वरूप जी स्मृति रहंदी त सदा निराकारी निरहंकारी रहंदा। जॾहिं संबंध संपर्क में सदा आत्मिक स्वरूप जी स्मृति रहंदी कि मां आत्मा आहियां, त सदा निराकारी निरहंकारी रहंदा। ब्रह्मा बाप जे लास्ट जा 3 शब्द यादि आहिनि न, निराकारी निरहंकारी उहे ई निर्विकारी। त छा करिणो असांखे? निमित ऐं निर्माण। हर बोल, हर कर्म, हर संकल्प, हर कंहिंजे बि संबंध संपर्क में ईंदे हुए निर्माण। निर्माण मतलब अभिमान न, सूक्ष्म अभिमान भी न, रोब भी न। संबंध संपर्क में आत्मिक स्वरूप जी स्मृति, तॾहिं निराकारी निरहंकारी थी सघंदासीं, उहे निर्विकारी भी थी सघंदा। अगले वर्ष जी मुख्य लक्ष्य स्वरूप जी स्मृति आहे ये 3 शब्द, निराकारी निरहंकारी निर्विकारी। अंश भी न हुजे, मोटो मोटो रूप त ठीक थी वियो आहे, लेकिन अंश भी न हुजणो खपे, छो जी अंश भी धोखो ॾेई छॾंदो है ना। अंश भी फॉलो फादर जो अर्थ ई आहे हिन 3 शब्द खे सदा स्मृति में रखो। ठीकु आहे न। अच्छा, डबल फॉनर्स सुठो ग्रुप आयो आहे। बाप दादा खे डबल फॉनर्स जी हिकु ॻाल्हि ते ख़ुशी आहे, ॼाणंदा आहियो कहिड़ी? ॾिसो केतिरो दूर सां ईंदा आहिनि, डायरेक्शन मिलियो कि हिन टर्न में बि अचिणो आहे त पहुची विया। कीअं बि पुरुषारथ करे वॾो ई ग्रुप पहुची वियो आहे। दादी जो डायरेक्शन ठीक मञियो, हिन जी मुबारक हुजे। बाप दादा हिक हिक खे ॾिसनि था, दृष्टि ॾियनि था। ईअं न कि स्टेज ते ई दृष्टि मिलंदी आहे, परां खां ई ॿियो सुठी दिखाए में ॾियनि था। डबल फॉनर्स हाजी जो पाठ सुठो पढ़िया आहिनि। बाप दादा खे डबल फॉनर्स जे मथां प्यार त आहे, लेकिन नाश भी आहे, छो जी विश्व जे कोने कोने में संदेश पहुचाइण जे लाइ डबल फॉनर्स ही निमित्त ठहिया आहिनि। विदेश में हाणे कोई विशेष स्थान रहियो आहे? गांव गांव रहिया आहिनि या विशेष स्थान रही वियो आहे? बाबा प्रश्न पुछनि। गांव गांव कोने कोने जा नंढा नंढा स्थान रही विया आहिनि या विशेष स्थान रही वियो आहे? कहिड़ो स्थान रहियल आहे? मिडिल ईस्ट जा कुझु देश रहियल आहिनि हुन समय चवनि पिया। पोइ बि ॾिसो, इहो बि ग्रुप जो आयो आहे, केतिरे देशनि जो ग्रुप आहे। पोइ बि बाप दादा ॼाणंदा आहिनि कि विश्व जे अनेक भिन्न भिन्न देशनि में तव्हां आत्मायूं निमित्त आहियो न। बाप दादा हमेशह चईंदा आहिनि विश्व कल्याणकारी जो टाइटल बाप जो डबल विदेशन ही प्रत्यक्ष कयो आहे। अच्छा, हर हिकु पंहिंजे स्थान ते ख़ुदि पंहिंजी पुरुषारथ में सेवा में अॻियां वधो था न। सदा अॻियां वधंदा रहो, सफलता जा सितारा आहियो न। ॾाढो सुठो। कुमार भाइनि सां बाबा ॻाल्हाइनि था। मधुबन जा कुमार बि आहिनि। ॾिसो कुमारनि जी संख्या ॾिसो केतिरी आहे। अधु क्लास त कुमारनि जो आहे। कुमार हाणे साधारण कुमार न, कहिड़ा कुमार आहियो? ब्रह्मा कुमार आहियो न। लेकिन ब्रह्मा कुमारनि जी विशेषता छा आहे? कुमारनि जी विशेषता आहे कि सदा जाते बि अशांति हूंदी आहे न, हुन में शांति फैलाइण वारा शांति दूत हूंदा आहिनि। न मन जी
अशांति न ॿाहिरां जी अशांति। कुमारनि जो कार्य आहे मुश्किल कमु करणु, हार्ड वर्कर्स हूंदा आहिनि। त अॼु सभिनि खां हार्ड वर्क आहे अशांति खे मिटाइणु, शांती दूर ठही शांती फैलाइणु। अहिड़ा कुमार आहियो न। अशांति जो नाम निशान न रहे, न विश्व में न असांजे संबंध संपर्क में। अहिड़ा शांती दूत आहियो न, जीअं आग बुझाइण वारा काथे बि आग हूंदी त आग बुझाईंदा न। त शांती दूत जो कार्य आहे अशांति खे शांती में बदिलणु। त शांती दूत थी वियो न। पक्को आहे न। ॾाढो सुठो लॻे थो न। बाप दादा एतिरे कुमारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। पहिरियों बि बाप दादा प्लान ॾिनो हुई कि दिल्ली में ज़्यादा से ज़्यादा कुमार, जो गवर्नमेंट सम्झंदी आहे कुमार युथ अर्थात झगड़ो करण वारा, डरदी आहे कुमारनि सां। हीअ डरण वारी गवर्नमेंट हर ब्रह्म कुमार की शांती दूत जो टाइटल सां स्वागत करे। तॾहिं ई कुमारनि जी कमाल आहे। सॼे विश्व में छाइजी वञनि कि ब्रह्म कुमार शांती दूत आहिनि। थी सघंदो आहे दिल्ली में करिणो आहे न। दादियूं कंदियूं। हिकु ग्रुप में एतिरा कुमार आहिनि त सभी ग्रुप में केतिरा हूंदा, विश्व में केतिरा हूंदा, लॻभॻि 1 लख त हूंदा। कंहिं चई त कुमार करो कमाल। गवर्नमेंट में जो कुमार युवक जे प्रति उल्टो भरल आहे न, वो सुल्टो करे रहियो। लेकिन मन में बि अशांति न, साथियुनि में बि अशांति न, पंहिंजे स्थान में बि अशांति न, पंहिंजे शहर में बि अशांति न। बसि कुमारनि जे चेहरनि में बोर्ड लॻाइण जी ज़रूरत न आहे, लेकिन मस्तक में ऑटोमेटिक लिखल ऐं अनुभव थिए कि ये त सभु शांती दूत आहिनि। अच्छा ठीकु आहे न। कुमारनि सां बाबा ॻाल्हाइनि था। कुमारियूं बि ॾाढियूं आहिनि। इन्हनि सभिनि कुमारनि जो लक्ष्य छा आहे? नौकिरी करणी या विश्व जी सेवा करणु, ताज सिर ते रखणु या टोकरी रखणु, छा करिणो आहे? ॾिसो, इहे सभु कुमारनि खे रहमदिल ठहिणो आहे। विश्व जी आत्माउनि जो कल्याण थी वञे। कुमारनि जे लाइ गायन आहे 21 कुल जो उद्धार करण वारी। त अधु कल्ह 21 कुल थी आहे न। त ईअं कुमारियूं आहियो जो 21 कुल जो कल्याण कंदा। उहो हथ उठायो। हिकु परिवार जो न, 21 परिवार जो कल्याण कंदा। ॾिसो, तव्हांजो नाम नोट थींदो, पोइ ॾिसबो कि रहमदिल आहिनि या कोई हिसाब किताब रहियल आहे। हाणे समय सूचना ॾिए थो कि समय जे अनुसार तयार थी वञो। समय खे ॾिसंदा रहंदा त समय बीती वेंदो। ॾिसो, बाबा खे अगरि तव्हां संकल्प सां बि नाम ॾींदो न, कोई बि कुमार कुमारी युगल या कोई बि, कि बाबा असांखे ईअं सेवा करणी आहे, ईअं करिणो आहे, पोइ बाबा असांजो हिसाबु ॾिसंदा आहिनि। हुन अनुसार असांजी अॻियां जी राह रेडी थींदी आहे। समय खे ॾिसंदा रहंदव त समय बीती वेंदो। हिन करे लक्ष्य रखो कि असां सभी विश्व कल्याणकारी रहमदिल बाप जा ॿार रहमदिल आहियूं, है न। त बाबा चवनि था कि हाणे समय सूचना ॾिए थो कि समय खां पहिरियों तयार थी वञो। समय खे ॾिसंदा रहंदव त समय बीती वेंदो। इन करे लक्ष्य रखो कि हाणे विश्व कल्याणकारी रहमदिल बाप जा ॿार रहमदिल आहियूं। ठीकु आहे न। रहमदिल आहियो न। रहमदिल ऐं ठहो थोरो ॿियो तीव्र गति सां ठहो। कुमारनि खे त बाप जो ॾाढो सहज तख़्त मिलंदो आहे। कहिड़ो? मुरली ॿुधाइण जो। ॾिसंदा आहियो न, नए वर्ष में ॾिसंदा बाबा नए वर्ष में छा कमाल करे करे ॾेखारींदा। अच्छा, मीडिया जे 108 रतन आया आहिनि। अच्छा, मीडिया वारा कमाल करे करे ॾेखारियो जो सभिनि जी ॿुधी में अचे कि हीअ बाप सां वरसो वठण वारा आहिनि, कोई वंचित न रहिजी वञे। मीडिया जो कमु आहे आवाज़ फैलाइणु।
त इहा आवाज़ु फैलायो कि बाप सां वरसो वठी वठो, कोई वंचित न रहिजी वञे। हाणे विदेश में बि मीडिया जो प्रोग्राम हलंदो रहंदो आहे। अच्छा, भिन्न भिन्न रूप सां जो प्रोग्राम रखंदा आहियो त सुठो इंट्रस्टेड थींदो आहे, सुठो था करो, ॿियो बि कंदा रहो, सफलता थींदी रहंदी। सभी वर्ग वारा जो बि सेवा करनि था, बाप दादा वटि समाचार ईंदो रहंदो आहे। हर वर्ग जी पंहिंजी पंहिंजी सेवा जी साधन ऐं सेवा जी रूपरेखा आहे। लेकिन ये ॾिसो कि वर्ग अलॻि अलॻि थियण सां हर वर्ग हिक ॿ सां रेस बि कंदा आहिनि। अच्छा, है न, वर्ग अलॻि अलॻि हुजण सां हर वर्ग हिक ॿिए सां रेस बि कंदा आहिनि। रेस न करिणो आहे, रेस भले करो। हर वर्ग जी रिज़ल्ट वर्ग जी सेवा खां पोइ IP VIP संपर्क में काफ़ी अचनि। अञा माइक न लाया आहिनि लेकिन संबंध संपर्क में आया आहिनि। अच्छा, बाप दादा वारी एडवर्टाइज़ यादि, एक्सरसाइज़ यादि आहे न, हाणे हाणे निराकारी, हाणे हाणे फ़रिश्तो, हाणे ये हलंदो फिरदे बाप ऐं दादा जे प्यार जो रिटर्न आहे। ये जो असां अभ्यास कंदासीं न, ये बाप जे प्यार जो रिटर्न आहे। त हाणे हाणे ये रूहानी एक्सरसाइज करो। सेकंड में निराकारी, सेकंड में फ़रिश्तो, बाप दादा ड्रिल कराई। अच्छा, हलदे हलदे सॼे ॾींहं में ये एक्सरसाइज बाप जी सहज यादि दिलाईंदी आहे। चारों ओर जे ॿारनि जी यादि सभी तरफ़ां बाप दादा खे पहुची। हर हिकु बार सम्झो असांजी यादि ॾियो, असांजी यादि ॾिजो। कोई पत्र द्वारा भेजदा आहिनि, कोई कार्ड द्वारा, कोई मुख द्वारा, लेकिन बाप दादा चारों ओर जे ॿारनि खे हिक हिक खे नैननि में समाईंदे हुए यादि जो रिस्पॉन्ड पदम गुणा यादि पिया ॾींदा आहिनि। हाणे जो जहिड़ी यादि प्यार ईंदो आहे न, उन अनुसार बाबा जी यादि प्यार ॿारनि खे मिलंदी आहे। बाप दादा ॾिसनि था कि हिन समय केतिरो बि वधियो आहे, लेकिन मेजॉरिटी सभिनि जे मन में मधुबन और मधुबन जो बाप दादा आहे। सभिनि जे मन में, मतलब वो संकल्प आहे मधुबन और मधुबन में मधुबन जो बाप दादा। अच्छा, चारों ओर जे टई तख्त नशीन, भ्रुकुटी सिंहासन, बाप दादा जे दिल तख्त नशीन और स्वराज्य तख्त नशीन। स्वराज्य अधिकारी ॿारनि खे सदा बाप जे रिटर्न, बाप समान ठहिण वारे ॿारनि खे सदा रिटर्न जर्नी जी स्मृति स्वरूप ॿारनि खे सदा संकल्प वाणी ऐं कर्म में फॉलो फादर करण वारे हर हिक ॿार खे बाप दादा जो ॾाढो 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 यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे ॾाढी 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 यादि प्यार ऐं नमस्ते। सर्व आत्माइन वरदान आहे। सर्व आत्माइन में पंहिंजी शुभ भावना जो बीज विझण वारा मास्टर दाता ठहूं। फल जो इंतज़ार न करे पंहिंजी शुभ भावना जो बीज हर आत्मा में विझंदा हलो। समय ते सर्व आत्माइन खे जगाइणो ई आहे। कोई ऑपोजिशन बि कंदो आहे त बि असांजे रहम जी भावना न छॾणी आहे। ये ऑपोजिशन इंसल्ट, गारियूं, खाद जो कमु कंदियूं ऐं हिन सां सुठो फल निकिरंदो। जेतिरो ॻाल्हियूं ॾींदो ओतिरो गुण ॻाईंदो। इन करे हर आत्मा खे पंहिंजी वृत्ति द्वारा, वाइब्रेशन द्वारा, वाणी द्वारा मास्टर दाता ठही करे ॾींदा हलो। हर आत्मा खे पंहिंजी वृत्ति द्वारा, मतलब पंहिंजी सुठी सोच
द्वारा, वाइब्रेशन द्वारा, वाणी द्वारा मास्टर दाता ठही करे ॾींदा हलो त कॾहिं बि काथां कुझु न कुझु निकिरी ईंदो। स्लोगन आहे सदा प्रेम सुख शांति ऐं आनंद जे सागर में समायल उहे ॿार ई सच्चा तपस्वी आहिनि। तपस्या वेही करे कोई भट्टियूं न करणियूं आहिनि। तपस्या मतिलबु सदा प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, शांति, आनंद जे सागर में समायल हुआ, मतिलबु कि उहो स्वरूप ॾेखारे में ॾियणो खपे। जॾहिं असां समायल हूंदासीं तॾहिं त स्वरूप नज़र ईंदो न। इहे ई सच्ची तपस्या आहे। अच्छा, अॼु 3rd संडे जो योग में विशेष संकल्प कजो। वरदाता भाग्य विधाता बाप दादा सां गॾु कंबाइन स्वरूप में सिद्धि अव्यक्त वतन सां सर्व आत्माउनि खे सुख शांति जो वरदान ॾियण जी सेवा कजो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।